असां दर्जा आयूं कंदा आल नबी सां प्यारा हो जंहिंजो पंजन पाक सां प्यार जेको मञंदो चार यार तंहिंजे कलमे जो एतबार नया कनूज़ खां असां धार आयूं असां दर्जा प्यार आयूं कंदा आल नबी सां प्यार असां को मातम को न कयूं असां कारा कपड़ा को न ठगियूं असां छंद में अॻियां को न छुपूं कंदा मस्जिद सां असां प्यार आयूं असां दर्जा हुबेदार आयूं कंदा आल नबी सां प्यार मुंहिंजो मौला अली शेर चली हैदर करार तो फरमाए त मदीने वाले साईं फरमायो तमा युरीबुक इला माला युरीबुक फइन्न सिद्का तुमानीनतुन वल कज़िब रीबा मदीने वाले साईं फरमायो त सच ॻाल्हायो सच में दिल खे राहत ऐं कूड़ में खुटको कूड़ ॻाल्हाईंदो न दिल में खुटको दिल में आंदमांद बेकरारी बेचैनी पर सच में दिल के करार हुआ सच में दिल मुतमईन हुंदी आ मौला अली तो फरमाए तो के लजपाल नबी फरमायो अली कूड़ में दिल जो खुटको आ सच में दिल जो करार हुआ ए अली पंहिंजे मुरीदन खे मोहब्बत वारन खे सच सेखार जाए सच जी तालीम मुझे मौला अली मदीने वाले मीर खां जी सबूती पंहिंजे बच्चे हसन खे सेखारी इमाम हसन उम्मत खे सेखारी अॼु लासी ॻोठ वारो बि उहा मौला अली वारी रिवायत ॿुधी रहियो जेको अलीअ जो हुबदार आ उहो जो वाइदो कंदो त सच ॻाल्हाइबो जेके यज़ीद जा मुरीद आहिनि उन्हनि जा हथ भली हेठि हुजनि उहे वाइदो न कनि जेके